ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन खे नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जे 16 अध्याय में ॾिठो हो त सनकादिक मुनि श्री नारायण जी जी स्तुति ऐं गुणगान करे वैकुंठ मां रवाना थियनि था। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जो 17 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे हरणाक्ष ऐं हरणाकश्यप जो दितीअ जे पेट मां पैदा थियणु। मैत्री रखेश्वर विदुर जी खे चयो त सनकादिकनि जे वञण खां पोइ जय ऐं विजय दरबान हिन इच्छा सां वेंकटनाथ जे साम्हूं बीठा रहिया त नारायण जी हुकुम ॾियनि त रखेश्वरनि जो श्राप असांखे भोगणो न पवे। पर टिनी लोकनि जे नाथ अंतर्यामी उन्हनि जे मन जो हाल ॼाणी चयो त ए जय ऐं विजय, मूं पंहिंजी मर्ज़ीअ सां तव्हांजो ज्ञान बदिलाए ही श्राप ब्राह्मणनि खां ॾियारियो आहे। न त सनकादिकनि जे सुभाउ में क्रोध न आहे, थियण वारी ॻाल्हि अवश्य थींदी आहे। संत कुमार रखेश्वर क्रोध पंहिंजो खिमिया करे तव्हांजे उद्धार जी तदबीर 3 जन्मनि गुज़री वञण ते चई आहे। सो तव्हांखे 3 दफ़ा दैत जी जूणियनि में जन्म वठी दुनिया में रहणो पवंदो। तव्हीं उन्हनि जन्मनि में मुंहिंजो ध्यानु दुश्मन भाव सां कजो। मां सुरगण अवतार वठी तव्हांखे वरी वैकुंठ में घुराईंदसि। ईअं चई परमेश्वर जय ऐं विजय खे वैकुंठ मां केराए छॾियो। ब्रह्मा जी देवताउनि खे चयो त उन्हनि ॿिन्ही ॿाहिरनि खे वैकुंठ मां अची दितीअ जे पेट में वासो कयो आहे। तव्हीं चिंता न करियो। उन्हनि जी पैदाइश करे थोरनि ॾींहंनि ताईं तव्हांखे दुख पहुचंदो ऐं वरी बि नारायण जी अवतार वठी उन्हनि खे अची मारींदो ऐं तव्हांखे एतिरी तौफ़ीक़ कान्हे जो उन्हनि खे मारे ऐं जीते सघो। देवता लोक ब्रह्मा जी खां ही हाल ॿुधी पंहिंजे पंहिंजे मेलनि में हलिया विया ऐं जय ऐं विजय दिती जे पेट में पलजण लॻा। ऐं दिती हमेशा इन ॻाल्हि जी चिंता करे चवंदी हुई त अहिड़नि अधर्मियुनि ऐं दुखदाई पुटनि जे पैदा थियण ते मूंखे सवाइ दुख जे को सुख न थींदो। उन करे ही पैदा न थियनि त चङो आहे। नेठ परमेश्वर जी मर्ज़ीअ सां 100 वरियनि ताईं उहे ॿई दितीअ जे पेट में रही पैदा थिया। उन्हनि ॿिन्ही जे पैदा थियण वक़्तु घणा ई बदसुगंध दुनिया में पैदा थिया। देवताउनि ऐं ब्राह्मणनि जा कलेजा डप खां कंबण लॻा। हवन करण वारनि जी अगन केतिरनि ई पीढ़ियुनि ताईं कुंड में ॿरंदी हुई। सा विसामी वेई ऐं पृथ्वीअ ते वाचवारा लॻण शुरू थिया ऐं ॿिया पिण लक्षण सभु कलयुग जा ॾिसण में आया। ब्रह्मा जी उन्हनि ॿिन्ही जा नाला हरणाकश ऐं हरणाकश्यप रखिया। हरणाकश जो बदन तमामु डिघो ऐं वेकिरो हो। जॾहिं हू ॿई ॿाहिरि वॾा थिया तॾहिं ब्रह्मा जी उन्हनि खे चयो त तव्हीं पंहिंजी माता जी मर्ज़ी अनुसार वञी राज करियो। ही ॻाल्हि ॿुधी हरणाकश पंहिंजे बल जे घमंड में मतवालो थी तरार हथ में खणी अकेलो घर मां निकितो ऐं कंहिंखे बि मिट न ॼाणी बिना फौज जे बल जे घमंड में मतवालो थी पहिरियां ई वरुण लोक में वरुण देवता जे दरवाज़े ते वञी बीठो। वरुण देवता समंदर ऐं ॿियनि नदियुनि जो मालिक आहे। हरणाकश उते समंदर जो पाणी पंहिंजी तरार सां विलोड़ण लॻो। वरुण देवता जे दरबाननि खे चयईं त तव्हीं वञी वरुण देवता खे चयो त जे हू ताक़त रखंदो हुजे त अची मूं सां युद्ध करे। ही पैगाम हरणाकश जो ॿुधी पहिरियों ई वरुण देवता खे क्रोध थियो, पर वरी ब्रह्मा जी ॻाल्हि यादि करे ऐं पंहिंजी ताक़त मधी घटि ॾिसी हरणाकश खे चवाए मोकिलियईं त अॻे मूं घणनि दैतनि खे केतिरियुनि लड़ायुनि में मारियो ऐं जीतियो आहे, पर हाणे ॿुढो थियो आहियां। उन करे तो जहिड़े जवान दैत सां नथो लड़ी सघां।
तोसां लड़ाई करण वारो सिवाय नारायण जी जे ॿियो कोई कोन्हे। थोरनि ॾींहंनि में तो जहिड़े पापी ऐं अधर्मीअ खे मारण वास्ते वेंकटनाथ अवतार वठी तोखे मारींदो। जॾहिं हरणाकश ॿुधो त मूं सां लड़ाई जे वास्ते परमेश्वर जो अवतार थींदो, तॾहिं ॾाढो ख़ुशि थी वरुण देवता खे चवाए मोकिलियाईं त जीअं तो पंहिंजी हार मञी आहे, उन करे कुझु चङा रतन ऐं मणियूं जेके तो वटि हुजनि से मूंखे मोकिले ॾे। वरुण देवता हार मञी घणाई रतन ऐं मणियूं हरणाकश खे मोकिलियूं। जॾहिं हरणाकश वरुण देवता खे पंहिंजे वस ॾिठो, तॾहिं बेटा वठी वरुण देवता खे उते पंहिंजी तरफ़ां विहारे कुबेर देवता जे महल ते वियो। कुबेर देवता बि पंहिंजा बुरा ॾींहं ॾिसी घणाई चङा चङा रतन ऐं मणिया खेसि भेट ॾेई चयो त जेको माल मूं वटि आहे सो पंहिंजो सम्झी मूंखे जीअं हुकुम ॾियो तीअं करियां। हरणाकश कुबेर खे पंहिंजे आधीन ॼाणी जमपुरी में पहुतो। जमपुरी जे मालिक धर्मराज बि ब्रह्मा जी जो चवण यादि करे उनखे वेनती कई ऐं घणी बेटा ॾेई उन जी हिठ खां पंहिंजी जान बचाई। जॾहिं हरणाकश धर्मराज खे बि पंहिंजे वस सम्झियो, तॾहिं इंद्र लोक में वञी ललकारियो। इंद्र डप जो मारियल पंहिंजो तख़्त ऐं राजाई हिन खे बेटा ॾेई संदसि हुकुम क़बूलियो। जॾहिं हरणाकश ॾिठो त टिनी लोकनि में को अहिड़ो न रहियो हो जो संदसि साम्हूं थी सघे ऐं हू उन सां लड़ाई करे पंहिंजी इच्छा पूरी करे, तॾहिं उन पंहिंजे मन में वीचारियो त हाणे उनखे ॻोल्हणु घुर्जे जो मूं सां लड़ाई करे। हरणाकश ही ॻाल्हि वीचारे पाण सां लड़ाई करण वारे खे ॻोल्हींदो ख़ुशीअ मां हलियो पए वियो त रस्ते में ओचितो नारद जी खे ॾिसी दंडवत करे खिली पुछियईं त चओ मुनीनाथ, जे टिनी लोकनि में तव्हीं घुमंदा था रहो, आहे को पहलवान मूं सां विढ़ण वारो? इहो ॿुधायो, न त मां तव्हांखे मारींदसि। नारद मुनि चयो त हे कश्यप नंदन, मां दुनिया में कंहिंखे नथो ॾिसां जो तोसां लड़ी सघे, पर नारायण जी लड़ी सघंदो। तॾहिं हरणाकश चयो त तूं नारायण जी जो को पतो ॿुधाए त मां वञी लड़ाई करियां। मूं ॿुधो आहे त हू ब्राह्मणनि ऐं तपस्वियुनि जे घर रहंदो आहे। मां उते बि वञी घणे ई रखेश्वरनि ऐं जोगेश्वरनि खे दुख ॾिना आहिनि, पर मुंहिंजे डप खां हू ज़ाहिर न थियो। ही ॻाल्हि ॿुधी नारद मुनि चयो त हे हरणाकश, हिन वक़्तु नारायण जी वरा रूप धारण करे पृथ्वी खणण वास्ते पाताल में वियो आहे। जे तोखे विढ़णो हुजे तूं उते वञ त हू तोसां विढ़ंदो। हरणाकश ओॾां रवानो थियो ऐं नारद बि खेसि मोकिलाए हलियो वियो। सभई चयो जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, उर्दू में चवंदा आहिनि त आ बेल मुझे मार। ही हिकिड़ो ज़रबुल मिसाल आहे जेको इस्तेमालु थींदो आहे उन वक़्तु जॾहिं को माण्हू पंहिंजे लाइ मुसीबत पाण खड़ी करे। हरणाकश बि हिते साॻी ॻाल्हि पियो करे, पंहिंजी मृत्यु खे पाण ॻोल्हण वियो आहे। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद भागवत महापुराण साहिब 3 स्कंद 17 अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम, राधे राधे।